अस्सलाम वालेकुम मुअज़्ज़िज़ नाज़रीन, मुंहिंजो नालो आहे कमर ज़मान हमनाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो हमनाणी टीवी यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तो तव्हां सभिनी खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामे लॾो पाॾे ते इन ते काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां टोटल 39 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। मां अॼु बि उन्हनि ते हिकु ॿियो वीडियो ठाहे रहियो आहियां। दोस्तो यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न सम्झिजो। ऐं जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाए छॾियो त जीअं हिन क़िस्म जा वधीक वीडियो बि तव्हांखे फ्यूचर में मिली सघनि। त दोस्तो हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो तरफ़। मिस्टेक नंबर 40, क़िस्त नंबर 52। दोस्तो जॾहिं शेर चोरी जे इल्ज़ाम में फंसे थो ऐं छोकिरा हिन सां ताती था कनि त हीउ सही सलामत हिन जॻह ते पहुची वञे थो। हिन जी हालति बिल्कुलु हिते ठीकु आहे। ऐं दोस्तो जॾहिं हीउ वापसि घर पहुचे थो त हिन जी हालति ख़राबु छो आहे, जॾहिं त पहिरियां बिल्कुलु ठीकु हुयो। त पोइ अहिड़ो नाटक छो? दोस्तो जेकर हिन खे तव्हां मिस्टेक सम्झो था त कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 41 ऐं क़िस्त नंबर 52। दोस्तो हिन सीन में हिते सिस्टर ऐं सिस्टर जो पीउ कमाल कचहरी पिया कनि त पोयां जीप जे शीशे ते पीले कलर जो कुझु आहे। टायर जे मथां जीप ते पीले कलर जो कुझु रखियलु आहे, तव्हां गौर सां ॾिसो। ऐं दोस्तो हिकु ई सेकेंड खां पोइ जॾहिं कैमरा कमाल जी तरफ़ ज़ूम थी करे त कार जे शीशे ते पोयां उहो पीले कलर जो जेको बि हुयो सो गुम थी थो वञे। टायर जे मथां जेको पीले कलर जो हुयो सो गुम थी वियो। मिस्टेक नंबर 42, क़िस्त नंबर 52। दोस्तो हिन सीन में मोचारो ज़मीन ते किरियल आहे त मोचारे जा कपिड़ा मिटीअ मां मुकमल भरिजी चुका आहिनि। ॿांह ऐं टंग ते मिटी लॻल आहे, गौर सां ॾिसो। ऐं दोस्तो जॾहिं हिकु ई सेकेंड खां पोइ मोचारे खे हिन तरफ़ खयूं अचनि त उहा मिटी काॾे ग़ाइबु थी वई। दोस्तो तव्हां गौर सां ॾिसो। दोस्तो हिन सीन में बि तव्हां गौर सां ॾिसो त मोचार खे किथे बि मिटी लॻल न आहे। मिस्टेक नंबर 43, क़िस्त नंबर 52। दोस्तो हीउ सीन गौर सां ॾिसिजो। हिन सीन में लालो पठाण भॼी थो वञे ऐं कमाल रईस ॾाढ़ू ख़ान खे अची ॿुधाए थो त लालो पठाण भॼी वियो ऐं ॾाढ़ू ख़ान उनखे ॻोल्हण जे लाइ निकिरे थो। ऐं जीअं ॿाहिरि निकिरे थो त सिस्टर ॾाढ़ू ख़ान खे ॾंडो थी हणे ऐं ॾाढ़ू ख़ान ज़मीन ते किरी थो पवे ऐं मरी थो वञे। दोस्तो उन खां पोइ ॾाढ़ू ख़ान खे कमाल ख़ान चेक थो करे त मौल आहे या जीअरो आहे। ॾाढ़ू ख़ान मरी थो वञे। उन खां पोइ कमाल पठाण जे पोयां थो वञे। एतिरी देरि खां पोइ कमाल पठाण जे पोयां वञे थो। दोस्तो हिन सीन में तव्हां ॾिसो त पठाण बंगले खां निकिरे ई हाणे पियो ऐं पोयां कमाल बि पहुची वियो। त एतिरी देरि पठाण बंगले में कयो छा पे? पठाण भॻो छो न? कमाल काफ़ी देरि खां पोयां आयो। कमाल तक़रीबन 1 मिनट 50 सेकेंड पोयां पठाण जी वियो, पर पठाण खे तो जल्दी रसी कीअं वियो? ऐं पठाण एतिरे वक़्तु बंगले में छा पे कयो? दोस्तो इहो सीन सम्झ खां ॿाहिरि आहे। मिस्टेक नंबर 44, क़िस्त नंबर 52। दोस्तो हिन सीन में पठाण भॼे ई मस पियो त पोयां कमाल बि भॼंदो अचे ऐं एतिरे में अंब ख़ान पहुची थो वञे ऐं कमाल अंब ख़ान खे ॿुधाए थो त पठाण ॾाढ़ू ख़ान खे मारियो वञे पियो। दोस्तो अंब ख़ान इहो ॿुधी वापसि ॾाढ़ू ख़ान जी तरफ़ वञे थो ऐं कातिल खे नथो पकिड़े। अड़े पहिरियां कातिल खे त पकिड़ियो, जॾहिं त कातिल बि एतिरो परे न वञी सघियो, पर न। मिस्टेक नंबर 45, क़िस्त नंबर 52। दोस्तो हिन सीन में
एडिटर खां वीडियो एडिट कंदे ग़लती थी वई आहे। दोस्तो ही सीन स्लो मोशन में ठाहियो वियो आहे, पर हिन जो आवाज़ु बिल्कुलु ठीकु आहे। जॾहिं त आवाज़ खे बि स्लो मोशन में अचणु खपे हा। दोस्तो तव्हां पाण ॾिसी ऐं ॿुधी सघो था। कुकुड़ किथे मिले ई कोन थो, हाणे छा कयूं? बाबा कारे कुकुड़ जो मां बंदोबस्त करे छॾियो आहे, तूं घबरा न। किथे आ? बाबा आहे, तुंहिंजो साह न वञे, सोचूं हल। मिस्टेक नंबर 46 ऐं किस्त नंबर 52। दोस्तो हिन सीन में हिकु नज़र हिन पाछे ते बि विझो। ही पाछो तव्हांखे कंहिंजो थो लॻे? दोस्तो ही पाछो या त माइक मैन जो आहे या कैमरामैन जो आहे, जेको लगातार हरकत पियो करे। मिस्टेक नंबर 47 किस्त नंबर 52। दोस्तो हिन सीन में हिन छोकिरी जे हथ में चांहि जो कप आहे। तव्हां गौर सां ॾिसो, हिन छोकिरी जे हथ में चांहि जो कप आहे। दोस्तो कुझु ई सेकंड खां पोइ जॾहिं कैमरामैन हिन छोकिरीअ तरफ़ ज़ूम थो करे त हिन छोकिरी जे हथ में त को बि कप न आहे, हिन जा ॿई हथ ख़ाली आहिनि। तव्हां गौर सां ॾिसी सघो था दोस्तो। मिस्टेक नंबर 48 किस्त नंबर 52। बोतार साईं जेकी रब जी रज़ा। हा जेकी रब जी रज़ा, इहो त ठीकु आहे, पर इहो त ॿुधाए खिली छो पियो? दोस्तो ही शख़्स ॾाढ़ू खाने जे तॾे ते आयो आहे उज़ुर ख़ानी करण जे लाइ, पर ॾंद ईअं पियो करे जहिड़ो तॾे ते न, पर भले कंहिं शादीअ में आयो आहे। मिस्टेक नंबर 49 किस्त नंबर 52। दोस्तो हिन सीन में हिते हे सभु शख़्स ॾाढ़ू खाने जे तॾे ते वेठल आहिनि, पर शायदि इहा ख़बर हिन ॿिन्हिनि शख़्सनि खे न आहे त के असीं तॾे ते वेठल आहियूं। ही ॾंद त ईअं पिया कढनि ॼण कंहिं कॉमेडी शो में आया आहिनि। मूंखे त ख़बर नथी पए त अहिड़ा पार्ट टाइम एक्टर हिननि हथ किथां कया। दोस्तो हिननि हमराहनि जो बि ॾोह न आहे, इहे दरअसल हिन शख़्स जे करे खिलनि पिया, छो त ही शख़्स पंहिंजे हिकिड़े ई सीन खे खणियो अचे, जेको बार बार अंब खान खे ॿख विझो वियो रहे। मिस्टेक नंबर 50 किस्त नंबर 52। दोस्तो हिन सीन में अंब खान हिन शख़्स खे पंहिंजे पीउ जा दर्द भरा किसा पियो ॿुधाए ऐं इन सां गॾोगॾु इहो बि चए पियो त मां पंहिंजे पीउ जे कातिल खे कॾहिं बि कोन छॾींदुसि। पर दोस्तो ही शख़्स रिएक्शन त ईअं पियो ॾिए अहिड़ो अंब खान को गानो सुर में पियो ॿुधाए। मिस्टेक नंबर 51 किस्त नंबर 52। दोस्तो हिते हिन सीन में कमाल खे सिस्टर सीक्रेट ॻाल्हि ॿुधाइण जे लाइ उनजे वेझो वञे थी ऐं हिन ॿिन्हिनि जे विच में को बि गैप न आहे, तव्हां गौर सां ॾिसो। ऐं दोस्तो हिन सीन में जेको हिकु ई सेकंड खां पोइ थो अचे, जीअं ई कैमरामैन कमाल तरफ़ ज़ूम थो करे त हिते त ख़ाली कमाल आहे, सिस्टर किथे आहे? पहिरियां सिस्टर ऐं कमाल जे विच में को बि गैप कोन हुयो, पर हाणे त सिस्टर नज़र ई नथी अचे। दोस्तो अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेदु थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में कमेंट बि ज़रूरु कंदा। ऐं जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल हमलाणी टीवीअ खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाए छॾियो त जीअं हिन क़िस्म जा वधीक वीडिया बि तव्हांखे फ्यूचर में मिली सघनि। ऐं दोस्तो यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना के पर्सनल मिस्टेकूं आहिनि, तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं दोस्तो हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं पंहिंजे दोस्त कमर ज़मान हमराणी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।